ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदादकोट खां गुलज़ार मंचालियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट में पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते तालका अस्पताल जे एमरजेंसी मां बेनज़ीर नशोनुमा सेंटर खे अस्पताल जे ॿिए हंध ते मुंतक़िल करण लाइ ॿियनि ॾींहंनि जी ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पैरामेडिकल स्टाफ ज़िले कंबर शहदादकोट जे सदर जावेद अली मोगेरी, तालके शहदादकोट जे सदर पीर बख्श बरूही, अमीर बख्श वदो, तुफैल अब्बासी, सुलेमान कंबो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालका अस्पताल शहदादकोट जे एमरजेंसी वार्ड में क़ाइम बेनज़ीर नशोनुमा सेंटर जे हुजण करे एमरजेंसी वार्ड में कम कंदड़ अमले खे कम दौरान वॾियूं ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि सिहत खाते खां मुतालबो कयो त बेनज़ीर नशोनुमा सेंटर खे अस्पताल जे कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल करे तकलीफ़ुनि खां बचायो वञे, जॾहिं त ज़िले कंबर शहदादकोट जे DHO डॉक्टर गुलज़ार अहमद लगारी तालका अस्पताल पहुची पैरामेडिकल स्टाफ जे अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे हफ़्ते अंदरि बेनज़ीर नशोनुमा सेंटर खे ॿिए हंधि शिफ्ट करण जी यकीन दहानी कराई ऐं एहतजाज ख़त्म करायो।